कमंद जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि थोरे ॿुधायो त इहो कमंद साईं माशाल्लाह ईअं सम्झ त बुखार जे लाइ जेको बुखार अचे थो जंहिं खे पीलियो आहे कारो कामण उनजे लाइ साईं कमंद जेको आहे मां पोयों ॾींहुं आहे तक़रीबन पंहिंजो जीअं परायो कमंद हुजे 4-5 ॾींहं ज़रूरु खाए वञे तॾहिं वञी जेके उन बीमारी खे जेकी आहे माना मोट मिलंदी ऐं जेका बुखार खे कारे कामण खे पेट जे सूर खे पेट जी सफ़ाई हर जेको आहे कमंद मां पाण खवंदो कणका कंदा कमंद वॾो फ़ाइदो आहे तक़रीबन मां बि दुआऊं ॾींदो आहियां मुंहिंजा बच्चा बि तव्हांखे दुआ ॾींदा 5-8 छड़ी मां ॾींहं में खाईंदुसि तव्हांखे बि दुआ ॾींदुसि वॾनि खे बि तव्हांखे ख़तमु ॾींदुमि अलाए तव्हां ॾिरायो था अलाए कान ॾिरायो था मां मिड़े कमंद में ख़तमु ॾींदोमांव बीमारी ते बि लॻंदो ऐं जेको आहे मां तव्हांजो जेके आहे दुआ बुआ बि वॾनि खे ॿुधी तमामु कमु भलो थी वेंदो वॾा फ़ाइदा थो ॾे तव्हांखे कुझु 2-3 अचनि था कुझु वरी नथा बि अचनि खाओ पीओ हलो तुंहिंजो ॾंद माशाल्लाह बसि हिकु ॾंद बि जेको आहे भॼंदो तव्हांजो ॾंद असांजा थ्रेशर वांगुरु नी माशाल्लाह ॿिया जेके छड़ी कंदा असां 5 खे दारो ॾींदा हा सम्झे न इहो जेको आहे माना कमंद जा तमामु वॾा फ़ाइदा नी ॾंद असांजा तलवार खे वधीक तिखा नहीं अर्तुल गाज़ी वारे नहीं हा बेगोस सभु वया वाह वाह वाला सच वाला लगी हल तलवार ईअं थी वई अर्तुल गाज़ी वारी